आसनाबाद खे आगाह कंदासीं। ठारूशाह वेझो नौजवान मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो आहे। ठारूशाह वेझो नौजवान मुबैना तौर फाहो खाई आपघात कयो आहे। तफ़सील मालूम कयूं था मोहम्मद जुड़ियल मंगी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी मोहम्मद जुड़ियल। मुबशर बिल्कुलु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ठारूशाह वेझो ॻोठु हाजी अब्दुर्रहीम बाट जे मोज़िज़ निसार अहमद बाट जे 16 साला नौजवान पुटु अतीक अहमद बाट घरू अणबड़नि तां मुबैना तौर ते पाण खे पिस्टल जी गोली हणी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो आहे। राब्ते करण ते ॻोठ जे वॾेरे पीपल्स पार्टीअ जे काउंसलर निसार अहमद बाट ॿुधायो त मुंहिंजो पुटु अतीक अहमद बाट जेको आहे सो घर में मामूली ॻाल्हि तां कावड़ में अची वियो ऐं घर में पियल पिस्टल जेको आहे सो खणी पाण मथां फायर करे ॾिनो, जंहिंखे गनती जोगी हालत में इस्पताल मुंतकिल करे रहिया हुआसीं त हिन रस्ते में दम धणी हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो ऐं इलाइक़े में सोग जी लहर छांइजी वई आहे। जी मोहम्मद जुड़ियल मंगी, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।